अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 13 अगस्त 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलूचिस्तान जे सोराब वारे इलाइक़े में मुबैना तौरु फ़ौज जी बमबारी, 20 ॼणा मारिजी विया। वारसनि जो लाश रखी धरणो। कोयटा ऐं कराची मां 2 ॼणा खंभिजी विया, 1 बाज़ियाब। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां सिंध जी वहदत ऐं आइनी हक़नि जे तहफ़ुज़ जो मुतालबो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरठ जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाज बदस्तूर जारी। मीरपुर ख़ास मां गिरफ़्तार थियल कादर चना आज़ाद, हैदर मल्लाह ऐं ॿियनि खे पुलिस ज़ाहिर न कयो। हैदराबाद में हाईवेज़ जे मुलाज़िमनि जे मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। सिंधियाणी तहरीक जी सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जागरता रैली। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान जे सोराब वारे इलाइक़े जे गदर वारे हंध मुबैना तौरु फ़ौज पारां फ़िज़ाई कार्रवाई कंदे बमबारी कई वई, जंहिंजे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू मारिजी विया, जॾहिं त 16 ॼणा ज़ख़्मी थियण जे इतला आहिनि। मक़ामी ज़रियनि मूजिबि ज़ख़्मियुनि ऐं फ़ौत थियलनि खे पुलिस ऐं मक़ामी माण्हुनि DHQ इस्पताल सोराब मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि फ़ौत थियलनि में औरतूं, ॿार ऐं मर्द शामिल आहिनि। फ़ौत थियलनि मां कुझ जी सुञाणप राजबाबू ज़ाल रसूल बख़्श, सफ़िया ज़ाल नूरजान, 2 वरियनि जो जलाल वल्द नूरजान, शबीर अहमद वल्द ख़ुदादाद नूरजान वल्द रसूल बख़्श ऐं करीमदाद वल्द रसूल बख़्श तौरु कई वई आहे। ज़ख़्मियुनि में 9 मर्द ऐं औरतूं, जॾहिं त 7 निढड़ा ॿार ऐं ॿारियूं शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में 1 साल जो आसिम, 3 वरियनि जी राहिबा, 5 वरियनि जी सैदिया, 7 सालनि जी फ़ातिमा, 2 सालनि जो ज़ियाउर रहमान, 1 वरियनि जो अमीर ऐं 4 सालनि जी हसीना पिणु शामिल आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त फ़ौतियुनि जो अंगु ॿुधायल अंग खां वधीक थी सघे थो। वाक़िए बाबति सिक्योरिटी इख़्तियारनि तरफ़ां हिन वक़्त ताईं बाज़ाब्ता तौरु को बि मौक़िफ़ साम्हूं नाहे आयो। वाक़िए खां पोइ फ़ौत थियलनि जे वारसनि ऐं मक़ामी माण्हुनि लाश सोराब जे मैन चौक ते कोयटा कराची क़ौमी शाहराह ते रखी एहतजाज शुरू करे छॾियो आहे, जंहिं सबबि शाहराह ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी आहे ऐं ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघूं कतारूं लॻी वियूं आहिनि। मुज़ाहिरीन मुतालबा मंज़ूर थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो आहे। बलोच यकजहती कमेटी वाक़िए ते सख़्त रद्दअमल ॾींदे शहरी आबादी, ख़ासि तौरु औरतुनि ऐं ॿारनि जे मुबैना मारिजण ते ॻणती जो इज़हार कयो ऐं ज़िम्मेवारनि जे एहतिसाब जो मुतालबो कयो आहे। बलूचिस्तान नेशनल पार्टी जे सरबराह सरदार अख्तर मेगल वाक़िए ते रद्दअमल ॾींदे सुवाल कयो त छा ही ॿार शिदत पसंद नज़र अचनि था। हुन चयो त ही मासूम ॿार आहिनि, आख़िर इन्हनि जो कहिड़ो ॾोह आहे। छा ॿारनि खे क़त्ल करण सां कॾहिं अमन क़ाइमु थी सघे थो। अख्तर मेगल वधीक चयो त छा ही फ़लस्तीन आहे, छा ही कश्मीर आहे, न ही बलूचिस्तान आहे। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते साजिद तरीन एडवोकेट पिणु रद्दअमल ॾींदे चयो त हीउ अफ़सोसनाक ऐं शर्मनाक वाक़ियो आहे। बलोच नेशनल मूवमेंट जे चेयरमैन डॉक्टर नसीम बलोच सोराब में गुज़िरियल राति थियल फ़िज़ाई हमले ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त तस्वीरूं ॾिसी ईअं महसूसु थिए थो ॼण उहे गज़ा या फ़लस्तीन जूं हुजनि, जिते बमबारी में ॿारनि, बुज़ुर्गनि ऐं ॿियनि शहरियुनि जूं जानियूं वयूं आहिनि। पर हीउ गज़ा न पर बलूचिस्तान आहे। डॉक्टर नसीम मूजिबि गुज़िरियल राति फोर्सिस बलूचिस्तान जे इलाइक़े सोराब में बमबारी कई, जंहिंजे नतीजे में शहरियुनि जे मारिजण जा इतला आहिनि। हुन चयो त बलूचिस्तान में ही को अकेलो वाक़ियो न आहे, पर बलोच अवाम केतिरनि ई ॾहाकनि खां जबरी गुमशुदगियुनि, अदालत खां मथां ऐं क़त्ल वारनि वाक़िअनि, फ़ौजी ऑपरेशन ऐं मुनज़म तशदुद खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर नसीम बलोच
उनखे बलोच नस्लकशी करार ॾींदे चयो त सूरतहाल ॾींहों ॾींहुं संगीन थींदी पई वञे ऐं आलमी बिरादरी खे इन मामले ते फौरी ध्यानु ॾियणु घुरिजे। हुन चयो त बलूचिस्तान में बलोच अवाम जूं तकलीफ़ूं 1948 में पाकिस्तान तरफ़ां बलूचिस्तान ते कब्ज़े खां वठी जारी आहिनि। दुनिया जंहिं तरह गज़ा जे ॿारनि लाइ आवाज़ बुलंद करे थी, साॻे तरह बलूचिस्तान जे ॿारनि खे बि अहिड़े ई ध्यानु, यकजहती ऐं तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। नेशनल पार्टीअ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सोराब में जेट जहाज़नि ज़रिए बमबारी ऐं केतिरनि ई माण्हुनि जे मारिजण जी मज़म्मत करियूं था। आम आबादी ते ऑपरेशन ऐं बमबारी ज़ुल्म ऐं जबर जी इंतिहा ऐं इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। बयान में चयो वियो आहे त आम शहरियुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। बेगुनाह शहरियुनि खे कंहिं बि ॾोह खां सवाइ सज़ा ॾियणु ऐं खेनि ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला करणु कंहिं बि सूरत में क़बूलण जोॻो नाहे। पंहिंजनि ई शहरियुनि ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु मसइलनि खे हल करण बदिरां वधीक पेचीदा ऐं संगीन बणाए थो। बयान में चयो वियो आहे त नेशनल पार्टी पहिरें ॾींहं खां वाज़िह कंदी आई आहे त ताक़त जो इस्तेमालु बलूचिस्तान जे मसइलनि जो हल नाहे। बलूचिस्तान मसइले जो हल सियासी ॻाल्हियुनि, आइन ऐं क़ानून जी बालादस्ती ऐं अवाम जे बुनियादी हक़नि जे एहतराम में आहे। बयान में मुतालबो कयो वियो त हुकूमत सोराब में फौरी तौरु ऑपरेशन ऐं बमबारी जो सिलसिलो बंदि करे शहरी आबादी जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाए ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौरु बहितरीनु तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। बलूचिस्तान नेशनल पार्टी वाक़े ख़िलाफ़ 16 अगस्त ते सॼे बलूचिस्तान में एहतिजाज ऐं मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे। बलूचिस्तान नेशनल पार्टीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर साजिद तरीन चयो आहे त सोराब में फ़िज़ाई हमले में औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरनि ई माण्हुनि जो मारिजी वञणु ज़ुल्म जी इंतिहा आहे। बलूचिस्तान नेशनल पार्टी वाक़े जी सख़्त मज़म्मत करे थी। सोराब वाक़े ख़िलाफ़ जारी धरणे जी पिणु मुकमिल हिमायत कयूं था। खुशदार, सोराब, कलात ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे पार्टी अॻुवाणनि ऐं कारकुननि खे धरणे में शिरकत जी हिदायत कई वई आहे। साजिद तरीन मौजूदा सियासी ऐं अदालती सूरतहाल ते तनक़ीद कंदे चयो त 26 आइनी तरमीम खां पोइ मौजूदा जज रुॻो मौजूदा हुकूमत जा मुलाज़िम बणिजी रहिजी विया आहिनि। संसद चवणु हो त बलूचिस्तान जे मसइलनि जो हल ताक़त न पर सियासी ॻाल्हियुनि में आहे। बलूचिस्तान जे ज़िले चागी जे इलाइक़े माइहान कोर में हथियारबंदनि हिकु ख़ानगी माइनिंग कंपनी जी खाण ते हमिलो करे साइट ते मौजूदा लखें रुपयनि जो सामान पंहिंजे कब्ज़े में वठी छॾियो। हथियारबंदनि साइट ते मौजूदु माइनिंग कंपनी जे 7 अहलकारनि खे पिणु हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। अगवा कयल अमले में गिलगित सां तालुक़ु रखंदड़ 4 मज़दूर वजाहत, वाजिद, शाहिद ऐं साबिर, जॾहिं त 3 मक़ामी मज़दूरनि में दलबदीन वासी, ज़ियाउद्दीन माइहान चागी वासी, शाह सलीम ऐं सईद महमूद शामिल आहिनि। हथियारबंदनि केतिरनि ई कलाकनि ताईं साइट ते मौजूदु रही सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई खे नाकाम बणायो। हथियारबंद उते मौजूदु गाॾी, 20 खां वधीक सोलर प्लेटूं, मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान पिणु खणी विया। चागी पुलिस मूजिबि वाक़े खां पोइ इंतिज़ामिया तरफ़ां वधीक कार्रवाई ऐं अॻवा थियल माण्हुनि जी बाज़ेबी लाइ कोशिशूं जारी आहिनि। कोयटा ऐं कराची मां 2 ॼणनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे, जॾहिं ते हिकु ॼणे खे बाज़ियाब पिणु करायो वियो आहे। कोयटा ऐं कराची मां 2 ॼणनि जी मुबैना जबरी गुमशुदगी जा इतला साम्हूं आया। कराची मां मुबैना तौरु खंभे गुम कयल हिकु शख़्स 13 ॾींहंनि बाद बाज़ियाब थियो। कोयटा जे इलाइक़े कली शहीद हाजी रमज़ान जबल नूर बाईपास मां 40 सालनि जे दुकानदार आसिफ़ अली वल्द अहमद रज़ा खे मुबैना तौरु खंभे गुम कयो वियो, जॾहिं त आसिफ़ अली जो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। खुशदार जे इलाइक़े बाग़बाना सां तालुक़ु रखंदड़ 19 सालनि जे दुकानदार असलम बलोच वल्द सिकंदर खे मुबैना तौरु खंभे गुम कयो वियो। ॿिए तरफ़ कराचीअ जे मलीरवारे इलाइक़े मां 29 जुलाई ते मुबैना तौरु खंभे गुम कयल अब्दुल मजीद वल्द हाजी ग़ुलाम मोहम्मद खे आज़ादु कयो वियो आहे। सिंध खे टुकड़ा टुकड़ा करणु, ज़मीननि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि, जलालपुर समेत समूरनि कैनालनि, डेमनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़
अवामी सुजागी मुहिम जे सिलसिले में सिंधियाणी तहरीक तरफ़ां हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में नसीम नगर, वाधूवाह रोड, अली पैलेस, पकोड़ा स्टॉप ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवामी सुजागी मुहिम हलाई वई। सिंधियाणी तहरीक जे कारकुननि घरनि, घटियुनि, रोडनि, रस्तनि ऐं दुकाननि ते वञी हैंड बिल पिणु विरहाया ऐं रैली पिणु कढी। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, डॉक्टर मारवी सिंधु, सभानी डाहिरी, अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर सरमद राजपर, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान शाहीन ख़ासखेली, साइमा मंगणहार, आमना लाशारी, सभाना बुबर, अफ़शीन मेमण, सफ़िया राजपर, अफ़शीन चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सिंध जो वजूद ख़तरे हेठि आहे। नवनि सूबनि, इंतिज़ामी यूनिटनि ऐं मकानी खातनि खे मज़बूत करण जी आड़ में सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी साज़िश कई पई वञे। सिंधी क़ौम सुजाग थिए पंहिंजी धरती बचाइणी आहे, सिंध जी वहदत जो तहफ़ुज़ करिणो आहे। हुननि वधीक चयो त सिंध जे ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़नि, कारपोरेट फार्मिंग, जलालपुर समेत मुख़्तलिफ़ कैनालनि ऐं डैमनि जे मनसूबनि सां गॾु नवनि सूबनि ऐं इंतिज़ामी यूनिटनि जे नाले में सिंध जी तारीख़ ऐं क़ौमी वजूद ते वार जी साज़िश ख़िलाफ़ सिंध जो अवाम मुतहद थिए। हुननि चयो त सिंधु दरिया सिंध जी ज़िंदगी, ज़राइत, मईशत ऐं तहज़ीब जो बुनियादी सरचश्मो आहे। सिंध जे पाणी, ज़मीननि ऐं कुदरती वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ अवाम खे पुरअमन ऐं जदोजहद जमहूरी तरीक़े सां करणी पवंदी। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां सिंध जी वहदत ऐं आइनी हक़नि जे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो वियो आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जी एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास लंडन में मुनक़िद थियो, जंहिंमें सदर रोहत कुमार, सीनियर नायब सदर डॉक्टर अली रज़ा मिर्जत, नायब सदर अज़रा वकासी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर कादर सरकी, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अली शेख, इतलात सेक्रेटरी मुजीब भुट्टो, फिनांस सेक्रेटरी वसीम मैसर ऐं एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबरनि डॉक्टर अताउल्ला वकासी, डॉक्टर नज़ीर डहर, डॉक्टर अशफाक कुरैशी, डॉक्टर तैयब मेमण, सैयद आफ्ताब शाह, डॉक्टर इरशाद मेमण, डॉक्टर ज़ुल्फ़कार यूसुफ़ाणी, डॉक्टर शुएब काज़ी ऐं फ़रीद शाह शिरकत कई। इजलास में सिंध जी तारीख़ी ऐं जाग्राफ़ी वहदत, आइनी हक़नि ऐं सिंधु दरिया जे पाणी बाबति मौजूदा सूरत हाल ते ग़ौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते चयो वियो त सिंध हज़ारें सालनि जी तारीख़, तहज़ीब, ॿोली, सक़ाफ़त ऐं गॾियल तारीख़ी सुञाणप रखंदड़ धरती आहे। सिंध जी तारीख़ी ऐं जाग्राफ़ियाई वहदत ते कंहिं बि क़िस्म जो समझोतो क़बूल न कयो वेंदो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप वाज़े मौक़िफ़ इख़्तियार कंदे चयो आहे त सिंध जे हदनि, जाग्राफ़ियाई वहदत, आइनी हैसियत या सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे कमज़ोर करण जी कंहिं बि कोशिश खे सिंध जे अवाम जी हक़ीक़ी रज़ामंदी खां सवाइ क़बूल नथो करे सघिजे। अहिड़ो को बि क़दम वफ़ाक़ी हमाहंगी ऐं बैनुल सूबाई एतमाद लाइ नुक़सानकार साबित थींदो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप सिंध जे पाणीअ जे आइनी, क़ानूनी ऐं जाइज़ हक़नि जे मुकमिल तहफ़ुज़ जो मुतालबो करे थी। पाणी जी विर्छ 1991 जे ठाह मूजिबि कई वञे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप मुतालबो कयो त CCI जे 28 अप्रैल 2025 वारे फ़ैसिले जो मुकमिल एहतराम कयो वञे। सूबनि जे गॾियल इतफ़ाक़ खां सवाइ को बि कैनाल न ठाहियो वञे, को बि अहिड़ो मनसूबो न ठाहियो वञे जंहिंसां सिंध जे पाणी वारे हक़ खे नुक़सानु पहुचे। जलालपुर कैनाल समेत कंहिं बि तकरारी आबी मनसूबे बाबति सिंध जा आइनी ख़दशा हल कया वञनि। CCI जो अमल मुकमिल करण खां अॻु अहिड़ो को बि क़दम न खंयो वञे जंहिंसां सिंध जे पाणी, ज़राइत, डेल्टा या माहौलियात खे नुक़सानु पहुचे। अॻवाननि चयो त सिंध जी वहदत असां जी तारीख़ी सुञाणप आहे। सिंधु दरिया जो पाणी सिंध जो आइनी हक़ आहे, उन जो तहफ़ुज़ असांजो गॾियल फ़र्ज़ु आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी राबता सेक्रेटरी लाल जरवार, डॉक्टर रसूल बिश ख़ासखेली, एडवोकेट अयाज़ कलोई, एडवोकेट मुमताज़ खोसो, डॉक्टर दिलदार लगारी ऐं मुख़्तियार ख़ासखेली पंहिंजे गॾियल बयान में मिरपुर ख़ास जे स्ट्रेट टाउन में क़त्ल कयल सवेरा लगारी ऐं फीज़ान गोरी जे क़त्लनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मूत कंदे चयो आहे त सिंध में लाक़ानूनियत ऐं अंधेर नगरी जो राज आहे।
जंहिंजो वॾो सबूत हीउ आहे त पुलिस असल कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां मक़तूल सवेरा लगारी जे 50 खां वधीक वारसनि 80 सालनि जे ज़ईफ़नि डॉक्टरनि साफ़ियुनि ऐं नौजवाननि मथां केस दाख़िल करे छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ अफ़गानी जी निकारे लाइ पुरअमन एहतजाज कंदड़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाण शौकत आबड़ो समेत 11 कारकुननि मथां सवेरा जे क़त्ल में मुलविस ॼाणाए दहशतगर्दी जा कूड़ा केस मढ़िया विया आहिनि। इन सॼे ज़ुल्म में SSP मिरपुर ख़ासि धुर बणियल आहे। पुलिस मक़तूल सवेरा लगारी जे वारसनि जे घरनि ते बार बार छापा हया आहिनि। पुलिस सॼे इलाइक़े में ऋण ॿारे ॾिनो आहे। अॻुवाणनि चयो आहे त सिंध पुलिस सरकारी वॾेरनि जी विंगारू बणिजी वई आहे। कानून बुनियादी इंसानी हक़नि ऐं इंसाफ़ खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़ी छॾियो आहे। PP हुक्मरान पारां पुलिस खे सियासी इंतकाम कूड़नि केसनि गिरफ़्तारियुनि ऐं कारकुननि खे गुम कराइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे, जेको ख़तरनाक अमल आहे। इहो अमल हुक्मरान जी पंहिंजी ॻिची में पवंदो जॾहिं हू इक़्तिदार में न हूंदा। हुननि मुतालबो कयो त सवेरा जे वारसनि खे फौरी तौरु इंसाफ़ ॾियारियो वञे। सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण, ज़मीन ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़नि, जलालपुर समेत समूरनि केनालनि ऐं डैमनि जी तमीर ख़िलाफ़ 15 अगस्त ते कासिमाबाद में कोठायल अवामी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ अवामी तहरीक जे अॻुवाणनि तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि, शख़्सियतनि, अदीबनि ऐं दानिश्वरनि खे दावत ॾिनी वई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी वफ़द सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी एडवोकेट राहील भुट्टो, शाकिर बलोच, दानिश शर्मा ऐं ॿियनि। हैदराबाद में अवामी मरकज़ पार्टीअ जे सेक्रेटरी जनरल कामरेड बख्शल थले, सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सीनियर नायब सदर रोशन बुरड़े, नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी, समाजी अॻुवाननि नूर मोहम्मद बजीर, सलेमान जी अबड़ो, प्रोफेसर मुश्ताक मीराणी, डॉक्टर बदर चन्ना, दस्तगीर भट्टी, इदरीस लगारी ऐं ॿियनि सां धार धार मुलाक़ातूं करे कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते अॻुवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी माण्हुनि जो हज़ारे सालनि खां वतन आहे ऐं पाकिस्तान खे वजूद ॾींदड़ सिंध आहे। उन जी वहदत ख़िलाफ़ साज़िश को बि महबूब वतन सिंधी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। सिंधी शागिर्द तहरीक ज़िले बदीन जो सालियानो कन्वेंशन ऐं तालीमी कॉन्फ्रेंस लाल हवेली हाल बदीन में थियो, जंहिंखे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मेहरान दरस, गुलज़ार नुहाणी, हमीर मल, मनान सुमरो, कामरान लाखो, मुख्तियार बुकेरी, जाखरे नुहाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पंजाब जा हुक्मरान ऐं सिंध जे हुक्मरान तबिके सां मिली सिंध जा वसीला ज़मीनूं ऐं पाणी सिंधी क़ौम खां खसे हिकु सूबे जी बालादस्ती क़ाइमु करण लाइ कमु करे रहिया आहिनि, जंहिंसां मज़लूम क़ौमनि ऐं निढनि सूबनि जी अवाम में मायूसी वधी रही आहे, जंहिं करे मुल्की यकजहती खे नुक़सानु पहुचण जो अंदेशो वधी वियो आहे। हुननि वधीक चयो त हिन वक़्तु मुल्क में जमहूरियत जे नाले में मार्शल लॉ लागू थियल आहे। कंहिं बि माण्हू खे पंहिंजी ज़ाती या इज्तिमाही मसइलनि ते ॻाल्हाइण बि नथो ॾिनो वञे। नामियारे लेखक सारंग मुनीर सुमरो जी क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजीअ सां मुलाक़ात, मुल्की ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। सारंग मुनीर सुमरो क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो खे सिंध जे मौजूदा सियासी सूरतहाल ऐं मायूसी वारी सूरतहाल में नई उमेद ऐं नई रोशनी वारो किरदारु अदा करण ते सलाम पेश कंदे चयो त वॾी मायूसी खां पोइ अव्हां जे रूप में सिंध खे हौसलो ऐं जागी पवण जो रस्तो मिलियो आहे। जॾहिं त उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त धरती रुॻो मिटी नाहे, वतन आहे। धरती जो पाणी अनाज रगनि में डोड़ंदड़ रत आहे। अबनि ॾाॾनि जो हज़ारे साला DNA आहे। गैरतमंद, बावफ़ा ऐं बाज़मीर माण्हुनि लाइ धरती रुॻो घर न माउ आहे। सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कंदड़ आलमी साम्राजी ताक़तनि जा एजेंट आहिनि, जेके दरअसल पाकिस्तान खे टोड़ण वारियुनि साज़िशुनि ते अमल करे रहिया आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त जिन माण्हुनि जो जीअण मरण सिंध में आहे, उर्दू समेत समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा भाइर आहिनि। पाकिस्तान ऐं सिंध सभिनी खे जोड़ण, रवादारी ऐं शफ़ाफ़ियत सां तरक़ी कंदो, नफ़रत तबाही खां सवाइ कुझु बि नथी ॾिए। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त आऊं ऐं क़ौमी अवामी तहरीक हिन सिंध जा चौकीदार आहियूं। उहो किरदारु अदा कंदा रहंदासीं। सिंध जे माण्हुनि खे जाॻाइण, हक़ वठण लाइ हौसलो ॾियणु मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे।
अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त नौजवान रोज़गार सां लॻी वञनि, महिनत कनि, हुनर खे चिंबड़ी पवनि, वालदेन नियाणियुनि खे पढ़ाइण ऐं उन सां गॾु सिंध लाइ नई सिंध लाइ रोशनी पैदा कनि। मीरपुर ख़ास मां गिरफ़्तार करे गुम कयल सिंध तरक़ी पसंद पार्टी जो अॻवान कादर चना बाज़ियाब थी तरक़ी पसंद हाउस हैदराबाद पहुची वियो, जॾहिं त अञा ताईं हैदर मल्लाह ऐं ॿिया अॻवान बाज़ियाब थी न आहिनि सघिया। मीरपुर ख़ास मां सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे मरकज़ी अॻवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो बिकाल जारी रहियो। मिठियाणी में कारकुननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी हबीब मशहूरी, शहबाज़ मस्तोई, मोहम्मद उर्स मशहूरी, हबीब सुमरो ऐं ॿियनि कई, जॾहिं त हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, टंडो महमूद ख़ान बार, कराची बार, मीरपुर ख़ास बार, मलीर बार, कराची बार ऐं सागड़ बार पारां गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ करारदादूं मंज़ूर कयूं वियूं। बनो में पिणु STP पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी नायब सदर अब्दुल करीम पलीजो, STP UC बनू जे सदर वज़ीर पलीजो, मुख़्तियार खट्टी, मुजीब शोरो ऐं ॿियनि कई। सिंध जी वहदत वार ऐं सिंध खे विरहाइण जी साज़िश ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां बाडह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध हिकु तारीख़ी, क़दीम ऐं नाक़ाबिले तक़सीम मादरे वतन आहे, जंहिंजी वहदत ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदासीं। सिंध हाईवेज़ वर्क्स एंड सर्विसिज जे मुलाज़िमनि जे ॿारनि खे कोटा ते मुलाज़िमत न ॾियण ऐं वर्कशॉपनि में बीठल मशीनरी जी मरम्मत न कराइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ट्रेड यूनियन जे अॻवाननि शहबाज़ बिल्डिंग खां रैली कढी शहबाज़ बिल्डिंग हैदराबाद अॻियां एहतिजाजी मार्च कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त समूरनि मुलाज़िमनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रहंदी। सिंध हाईवेज़ खाते जे वज़ीर खे लिखत में ॾिनल मुलाज़िमनि जा मसइला फ़ौरी तौर ते हल कया वञनि। तलहार जे सुल्तानी कैनाल वाह मां निकिरंदड़ शाख़ में पुछड़ ताईं ज़रई पाणी जी शदीद खोड़ ख़िलाफ़ आबादगारनि पारां मैन, तलहार ऐं राजू खानाणी रोड ते सईदपुर स्टाफ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड बंदि कयो वियो। धरणे सबबि तलहार, राजू खानाणी, मातली, टंडो ग़ुलाम अली समेत मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। आबादगारनि पारां पाणी नाहे छो भला, करबला करबला जा नारा हंया विया। उन मौक़े ते आबादगारनि गफ़ार मल्लाह, आमिर चांडियो, असलम निज़ामाणी, अज़ान थेबो ऐं ॿियनि चयो त शाख़ ते हज़ारें एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। सारियाले पाणी जी खोड़ सबबि हज़ारें एकड़नि ते पोखियल सारियुनि जो बेचारो सुकी रहियो आहे, जंहिंजे करे मथे ते हथ अची विया आहिनि। हुननि ॿुधायो त सारियुनि जी मुंद शुरू थींदे ई आपाशी अमलदारनि शाख़ में पाणी जी हथरादू खोट पैदा करे छॾी आहे, जंहिंजे करे सारियलो फ़सुलु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। आबादगारनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सुल्तानी वाह मां निकिरंदड़ मनहाकी शाख़ जे पुछड़ ताईं पाणी पहुचाए आबादगारनि खे मुआशी क़त्लेआम खां बचायो वञे। जेकॾहिं पाणीअ जी वाराबंदी ख़तमु न कई वई त पोइ एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। दादूअ जे सेक्शन थाणे जी हद मुदर नाके वारे इलाइक़े में ॻोठ शेरमंद सोलंकी जी रहवासण सकीना सोलंकी खे मुबिना इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुतासिर औरत सेक्शन थाणे ते पहुची चइनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। फ़रियादण सकीना सोलंकी केस में ॼाणायो त मुख़्तलिफ़ घरनि में कमकार करे पोरियो कंदी आहियां। जवाबदारनि नवीद, फारूक ऐं हाजी सोलंकी कमरे में बंदि करे इज्तमाही ज़्यादती कई, जॾहिं त जवाबदार फ़रार थी विया आहिनि। राबितो करण ते ए सेक्शन एजाज़ जो चवणु हो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हंया पिया वञनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। रोहड़ी रेलवे स्टेशन जे मुख्य रस्ते ते गैर क़ानूनी छापरा, रेढ़ा, मोटरसाइकिलूं ऐं दुकाननि जूं हद दख़लियूं क़ाइमु थियण ख़िलाफ़ अरशद मेमण जी अॻुवाणी में ऑपरेशन कयो वियो। जामशोरो पुलिस जी बिरोही बिरादरी जे मोअज़्ज़ज़ अॻूणे काउंसलर जे घर ते मुबैना चढ़ाई।
औरतनि ॿारनि ते तशदुद कयो वियो। ॿिनि कारुनि समेत सामान पिणु खणी वई। जामशोरो में बिराही बिरादरी जे मुअज़्ज़िज़ आॻूणे काउंसलर हाजी गुल मोहम्मद बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जामशोरो पुलिस राति देर सां मुंहिंजे घर ते बिना जवाब जे चढ़ाई करे चादर ऐं चारदीवारी जो तकदुस पैमाल कयो। घर में दाख़िल थी औरतनि ऐं ॿारनि समेत घर भातियुनि खे तशदुद जो निशानो बणायो। घर अंदरि बीठल ॿिनि गाॾियुनि समेत क़ीमती घरेलू सामान पिणु पुलिस खणी वई आहे। हुन चयो त DSP कोटड़ी शाहनवाज़ जोखियो, SHO A सेक्शन सैफुल्ला बुघियो, B सेक्शन SHO सजाद जमाली ऐं पुलिस मुख़बर जुमन बिरहमाणी समेत ॿियनि अहलकारनि जी अॻुवाणी में कार्रवाई कई वई। हुन चयो त पुलिस अहलकारनि भितियूं टिपी घर में दाख़िल थिया ऐं घर भातियुनि सां बदसलूकी ऐं तशदुद कयो वियो। हुन चयो त पुलिस घर मां 2 कारूं जिन जा काग़ज़ पिणु मौजूदु हुआ, जिन जा नंबर प्लेट बि आहिनि, उहे काहे वई आहे, जॾहिं त ॿियो सामान पिणु खंयो वियो आहे। काछे में बरसाति नाहे पई। बरसातूं न पवण करे ॻोठ राजू गंढू में बरसाति लाइ मक़ामी आबादगार इब्राहिम बिरहमाणी वरड़नि जे वक़्त खां हलंदड़ रस्म कणक जे अन मां ॾारो करे ॾारे जी भत जूं देगूं लाइ ख़ैरात करे मासूम ॿारनि में विरहायूं। उन मौक़े ते ॿारनि कारड़ो कुमारड़ो अन पाणी ॾे त मौला मीहड़ो वसाए जो सदाऊं पिणु हयूं। आख़िर में बरसाति लाइ दुआ पिणु घुरी वई। ख़ैरपुर में 491 जी दरख़्वास्त ते अदालती हुकुम ते 2 कलाकनि अंदरि गुम थियल शख़्स बाज़ियाब। रशीदा जट पंहिंजे मुड़ुसु ख़ालिद याक़ूब जी मुबैना हिरासत बाबति पंहिंजे वकील रफ़ीक कलहड़ो मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत B सेक्शन थाणे जे SHO ऐं DSP सिटी खे तलब कंदे हिदायत कई त मुबैना हिरासत हेठि शख़्स ख़ालिद याक़ूब खे मंझंदि 2 वॻे ताईं अदालत में पेश कयो वञे। ॿी सूरत में अदालत तरफ़ां SHO ख़िलाफ़ गिरफ़्तारी जा हुकम जारी कया वेंदा। अहिड़े हुकम बाद पुलिस फ़ौरी तौर ते गुम ॼाणायल शख़्स खे अदालत में पेश कयो। भिटशाह में कारह जे इल्ज़ाम में मुबैना तौरु क़त्ल कयल औरत जा वारस इंसाफ़ लाइ दर-बदर आहिनि। मक़तूला जे वारसनि हैदराबाद प्रेस क्लब पहुची इंसाफ़ जी घुर कई, जिते संदन औरत खे कारोकारी जे इल्ज़ाम में मारींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते मोहम्मद हुसैन इल्ज़ाम हयो त संदसि धीअ मरियम खे जवाबदार बशीर धारे जो, अब्बास धारे जो, बिलाल ऐं 2 कारह जे इल्ज़ाम में क़त्ल कयो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हो त क़त्ल केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया, जेके गुज़िरियल 21 ॾींहनि खां आज़ादु घुमी रहिया आहिनि। हुन चयो त धीअ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। हुन IG सिंध खां मुतालबो कयो त धीअ जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मीरो ख़ान पुलिस सिंध हारी आबादगार इतिहाद जे मरकज़ी सदर मोहसिन काज़ी ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी हबीबुल्लाह जरवार खे इरिगेशन खाते जे सब इंजीनियर आमिर खोखर पारां दाख़िल करायल केस में गिरफ़्तार करण बाद सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट मीरो ख़ान जी अदालत में पेश कयो। अदालत पारां जुडिशल रिमांड जो हुकुम ॾियण खां पोइ सब जेल मीरो ख़ान मुंतक़िल कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि मोहसिन काज़ी ऐं हबीबुल्लाह जरवार चयो त वारह ब्रांच खे 2 साल अॻु RD 170 वटां घारो लॻो हो, जंहिंजी मरमत में इरिगेशन खाते जे कामरनि पारां मुबैना किरोड़नि रुपयनि जी करप्शन कई वई हुई, जंहिं बाबति असां सिंध हारी आबादगार इतिहाद जे अॻुवाणनि उन वक़्तु बि दाहूं कयूं हुयूं, पर इरिगेशन जे कामरनि ज़िले इंतिज़ामिया ऐं जुडिशल निमेदनि समेत कंहिं बि तदारक न कयो, जंहिं करे वारह ब्रांच खे वरी साॻे हंधां RD 170 वटां 1 हफ़्तो अॻु 5 अगस्त ते 200 फुटनि जो घारो लॻो, जंहिंजे करे समेकड़नि ते पोखियल सारेलो फसल ॿुॾी वियो ऐं वारह में पाणी जो छोड़ बंदि थी वञण करे पुछड़ी जे आबादगारनि जो ॿिज सड़ी वियो। नतीजे में आबादगारनि ऐं हारियुनि खे मजमूई तौरु किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु पहुतो। हुननि केस ख़तमु करे आज़ादु करण ऐं शफ़ाफ़ नमूने सां बंदि जो कमु कराइण जो मुतालबो कयो। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो।
पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।